पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे दिलवारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारे एपिसोडनि में अञा केतिरो बैकग्राउंड ॾेखारे वेंदो, अञा केतिरो कहाणी सीधो थियण में टाइम बचियो आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरीं नंढिड़ो अर्ज़ु कंदो शायदि को व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा दोस्तो। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दरअसल अचण वारे एपिसोड में दोस्तो तव्हांखे पहिरियों त हाणे इहा इंक्वायरी जेका करे रहियो आहे चाकर ख़ान बार बार कॾहिं रूंडे सां मिले थो, कॾहिं जाबर सां। मसइलो हाणे गेम खेॾण वारो आहे। जाबर इहा माई खे लिकाए वेंदो जेका नौकराणी आहे, छो त उन वटि राज़ आहे। उहो चाकर खां राज़ हासिलु करणु चाहे थो। बहरहाल उन खां पहिरियां हाणे नौकराणी खे हू फ़िलहालु जाबर जेको मारींदो कोन, बहरहाल ग़ाइबु करे छॾींदो, जंहिंजे करे चाकर ख़ान खे शक पइजी वेंदो। माई अचानक काॾे ग़ाइबु थी वई, कीअं वई, छा थियो छा न थियो, हू अञा इंक्वायरी करण में मसरूफ़ थी वेंदो। यानी पोइ उनजो शक अञा पुख़्तो थी वेंदो। पोइ हीउ जाबर रूंडो ऐं ख़ासि करे जेको आहे हीअ हसीना, इहो सॼो शक पहिरीं त कंहिं ॾे सांवल ॾे चवंदा इहो अगवा करे वियो हूंदो फलाणा टीरा, अहिड़े हिसाब सां पंहिंजी जान छॾाइण जे चकर में हूंदा। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।